के शाहरुख सोलंकी के आजाद कयो आजाद कयो आजाद कयो आजाद कयो बेगुनाह के शाहरुख के। हैदराबाद जे ॻोठ किरड़ खान सोलंकी में 7 डिसंबर ते जबरी तौर खंबे गुम कयल क़ौमी कारकुन शाहरुख सोलंकी की आज़ादी जे लाइ ॻोठ किरड़ खान सोलंकी में एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। मुज़ाहिरे में जस्कम मरकज़ी जनरल सेक्रेटरी अब्दुल फ़ताह जना, शाहरुख सोलंकी जो वालिद सलीम सोलंकी, तनवीर सोलंकी, रज़ाक हुसैन, अज़ीज़ सोलंकी, शाहरुख सोलंकी जी वालदा रेशमा संदसि भेनरुनि ऐं ॿियनि शाहरुख जी बाज़ियाबी लाइ एहतजाजी मुज़ाहिरो। अध्ययन तव्हां ॻाल्हायो मुंहिंजो भाइट बेगुनाह आहे। राति जो 11 बजे चाह पीअण वियो, खबे खणी वियो, असांखे बर्दाश्त नथो थिए, असांजो रोटी पिटकार आहे, असांजा बेगुनाह खणी विया आहिनि। महिरबानी करे मुंहिंजो भाइट जो असांखे इंसाफ़ खपे, इंसाफ़ खपे, असांजो भाइट बेगुनाह आहे। महिरबानी करे सभिनि खे अपील आहे, असांजो भाइट असांखे आज़ाद खपे। असांजो बेड़ो खयो अथनि, बेगुनाह खयो अथनि, असांजे त को ॾोह साबित थी असां भरे ॾींदासीं, को ॾोह न आहे असांजे जो। असांजे बेड़ो खे खयो अथनि, असांखे आज़ाद कराए ॾियो, असांखे ॿियो कुझु बि कोन थो खपे। शाहरुख सिंधीअ खे आज़ाद कयो, मुंहिंजो भाउ बेगुनाह आहे। मां 2-3 कलाक ॼाण वरिती, मुंहिंजो भाउ शाहरुख खे आज़ाद कयो। 6 ॾींहंनि खां गुम आहे, लापता आहे, का ख़बर कान्हे का। मां सभिनि खे इहो ई चवंदसि, मुंहिंजे भाउ शाहरुख खे कोर्ट में ज़ाहिर कयो वञे, किथे आहे, कहिड़ी हाल में आहे, ज़ाहिर कयो वञे। 6 ॾींहंनि खां असां वेठासीं, सभु कुझु न कुझु कंदा, पर कुझु बि कोन थियो। असांजो कानूनी तरीक़े सां कमु थी वञे, पर कुझु बि कोन थियो आहे। हाणे असां ख़ामोश कोन रहंदासीं। 2-3 कलाक में भाउ शाहरुख खे आज़ाद न कयो त असां रस्ता बि न कंदासीं, असां सभु कुझु कंदासीं। शाहरुख सिंधीअ खे ज़ाहिर कयो वञे, ख़बर न आहे किथे आहे, कहिड़े हाल में आहे। शाहरुख खे ज़ाहिर कयो वञे कोर्ट ते, का ख़बर कान्हे किथे आहे, कहिड़े हाल में आहे। मां इहो ई चवंदसि, मुंहिंजो भाउ शाहरुख खे ज़ाहिर कयो वञे, छोकिरो असां ख़ामोश हाणे कोन रहंदासीं। बेड़ो वियो आहे, बेगुनाह असां जेके पकिड़ियो अथनि, को ॾोह न आहे साबित थियो। असांजे घर जी मानियूं हराम थी वियूं, असांजी नियाणियूं बेरोज़ वेठी शाम सुबुह असांजे घर में कुनी कांदी चढ़े। असां कहिड़ो ॾोह कयो, असांजे ॾोह जी सज़ा ॿुधायो। हे हींअर असां मौजूदु आहियूं शाहरुख सोलंकी खे 7 डिसंबर ते जेको जबरी तौर खंबे गुम कयो वियो आहे। हे हुनजे ॻोठ जूं, हुन जूं भेनरूं, हुन जूं अमड़, हुनजे सोटियूं ऐं भेनरूं सभु हिते, चाचा मामा सभु मौजूदु आहिनि, ॻोठवासी। हींअर असां शाहरुख सोलंकी जे ॾाॾे अजन सोलंकी खे गुज़ारिश कंदासीं त उहे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार करे। असीं मुंहिंजो वेठो होटल ते वेठो, उनखे राह गुला कढिया, न एफआर आहे न का ॻाल्हि आहे। असां सिंधियुनि जा दुश्मन, असां सिंधियुनि खे मारियूं, सिंधी मारे छॾिया, असां सभु सिंधी मारियूं आहे। असांखे जे 3 चईंदे में न मिलियो, असां 7 माण्हू घर में 7 खे ॿार ई रोड ते साड़ींदासीं, भली गवर्नमेंट जे मथां पए, असीं पंहिंजा बचा ॿार सभु साड़ींदासीं। 3 ॾींहंनि जो अंदरि 3 जे अंदरि असांखे न वरियो, असां रोड बिलाए करे पंहिंजे पाण खे बाहियूं ॾींदासीं। पोइ भली गवर्नमेंट बि भली मथां कोन पए, असां को एफआर न आहे, छोकिरे ते का बि ॻाल्हि कान्हे, बेगुनाह ॻोठ खणी आहिनि। हाणे शाहरुख सोलंकी जो मामो आहे, उहो तव्हां सां मुखातिब थींदो, उहो पंहिंजा वीचार। जीअं त 7 डिसंबर असांजो सकाफ़ती ॾियारो हो, उहो महिल शाहरुख शाम जो होटल ते चांहि पीअण वियो आहे। उते 4 नामालूम अफ़राद, जिन जा मुंहुं ॿधल हुआ, पिस्टलनि जे ज़ोर ते हुनखे अगवा कयो वियो आहे। का बि हुन ते एफआईआर कान्हे का, न हुन ते का NC दाख़िल आहे। अगरि हुन ते का एफआईआर आहे या केस आहे त उहो कोर्ट में पेश कयो वञे। बाक़ी हीउ जेको गुम करे छॾणु, खंबे जबरी तौरु उहो गुम करे छॾणु, इहो पाकिस्तान जे कानून जे ख़िलाफ़ु आहे। जॾहिं त पाकिस्तान जे रखवाला ई कानून तोड़ींदा त पोइ ॿियनि ते कहिड़ी मयार आहे। असां पाकिस्तान जे मुहाफ़िज़नि खे वरी बि अपील था कयूं त महिरबानी करे शाहरुख खे आज़ादु कयो वञे या कोर्ट में पेश कयो वञे। 2 ऑप्शन हुन वटि आहिनि। उन खां पोइ न त असां एहतजाज ॿियो दाइरो वधायो वेंदो, उन खां पोइ रोड ब्लॉक थी सघे थो ऐं ॿिया बि वसी इस्तेमालु करे सघंदा। असां वरी बि अपील था कयूं कानून जे मुहाफ़िज़नि खे त कानून न टोड़ियो, इहो पाकिस्तान जे आइन जे ख़िलाफ़ु आहे।
कंहिंखे गुम करे छॾनि, कंहिं ते ॾोह आहे FIR आहे त उहो कोर्ट में पेश कयो वञे या उनखे आज़ादु कयो वञे। असांजो इहा ई अपील आहे तव्हां हाणे शाहरुख सोलंकी जो मामो तनवीर सोलंकी तव्हांखे पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदो। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां तनवीर सोलंकी हिन वक़्तु असां जेको आहे सो किरड़ खान सोलंकी में मौजूदु आहियूं। 7 डिसंबर ते मुंहिंजो भाणिजो शाहरुख खान सोलंकी सकाफ़ती ॾियारे ते सकाफ़ती रैलियुनि सां थींदो वापसि घर आयो। उन खां पोइ राति जे टाइम ते दोस्तनि सां गॾु चांहि पीअण लाइ होटल ते वेठो हुयो त अचानक जेको आहे न हिकिड़ी वीगो गाॾी ऐं हिकिड़ी XLI कार मां 4-5 जेको आहे सेवल कपिड़नि में जेको आहे सो माण्हू लथा। उन जे हथियारनि जे ज़ोर ते आके अची उन्हनि जे साम्हूं हथियार रखिया ऐं उन्हनि जे मथां जेको आहे सो पिस्टल रखे। हिकिड़ो दोस्त जान मोहम्मद सोलंकी उन सां गॾु वेठल हो, जंहिंखां उन्हनि मोबाइल खसी। उन खां पोइ जेको आहे शाहरुख खान खे कारो लटो मथां विझी खंभे ज़ोरी करे जेको आहे कार में विझी खंभे खणी विया। उन खां पोइ उनजी का ख़बर न आहे। अॼु 7 डिसंबर खां अॼु 13 डिसंबर आहे, 6-7 ॾींहं गुज़री विया आहिनि त हुनजो को पतो कोन्हे। असां थाणा पुलिस CI हर शइ खां मालूमात कई आहे, किथे बि हुनजो को पतो कोन्हे। ख़बर न आहे त केरु जेको आहे कहिड़ियूं एजेंसियूं खणी वियूं, असांखे का ख़बर कोन्हे का। ऐं उन ते असांजे छोकिरे ते को न केस आहे, न फॾो आहे, न साईं का उन ते का FIR आहे, न कॾहिं हुन ते NC आहे। कॾहिं बि हू कंहिं थाणे जो न कॾहिं मुंहुं न आहे ॾिठो ऐं को बि हुन ते ॾोह कोन्हे। बाक़ी इहो आहे त सिंध सां मोहबत रैलीअ में गॾु हुयो, हुननि सां इहो हुन कयो आहे। बाक़ी ॿियो हुन ते को बि जेको आहे कोन्हे। असां वस वारनि इदारनि खे, IG सिंध खे, SSP आदिल चांडे साहब खे ऐं वज़ीर आला सिंध खे, ॿियनि आला इदारनि खे अर्ज़ु था करियूं त महिरबानी करे शाहरुख सोलंकीअ खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। या त अगरि हुन ते को केस आहे त तव्हां महिरबानी करे कोर्ट जे ज़रिए कंहिं थाणे ते CTG खे ज़ाहिर त कयो न, कम से कम हुनखे। ईअं त न आहे त तव्हां जेको आहे जबरी तौरु कंहिंखे अगवा करे गुम करियो। इहो त को सुठो अमल त कोन्हे को। ॿी सूरत में हाणे असां तव्हांखे 2-3 ॾींहंनि जो तव्हांखे अल्टीमेटम था ॾियूं। अगरि शाहरुख आज़ादु न थियो त असां सिंध में हर जॻह ते धरणा बि वधाईंदासीं, रोड बंदि कंदासीं, रस्ता बंदि कंदासीं ऐं असांखां जेको थींदो उहो कंदासीं। महिरबानी करे असां आला अमलदारनि खे, आला हकाम खे इहो अर्ज़ु था कयूं त शाहरुख खान सोलंकीअ खे जल्द खां जल्द आज़ादु कयो वञे। महिरबानी। शाहरुख सोलंकीअ खे, शाहरुख खे आज़ादु कयो, आज़ादु कयो। हा, हाणे अदड़ी सितारा शाहरुख जी भेण आहे जेका तव्हां सां मुखातिब जो मुंहिंजो भाउ चांहि पीअण वियो होटल ते, हुन सां हुनजो दोस्त गॾु हो। उहे सभु पुलिस वारा हुआ, एजेंसी हुई, केर बि असांखे का ख़बर कोन्हे का। मुंहिंजे भाउ ते पिस्तौल रखियो अथनि, पिस्तौल रखे हुनखे खंभे खणी विया आहिनि। अॼु 6 खां 7 ॾींहं मुंहिंजे भाउ जो न को अतो आहे, न को पतो आहे, का ख़बर कोन्हे का। जेको असांजो सिंधी भाउ सिंध सां मोहबत थो कए हुनखे खंभियो था वञनि। इहो कहिड़ो कानून आहे? मुंहिंजे भाउ खे कोर्ट में पेश कयो जे अगरि हुनजो को ॾोह आहे। बाक़ी ईअं कम ई गुम न कयो। जे न त असां रोड बंदि कंदासीं, असां धरणा हणंदासीं। जंहिं बि असांजे भाउ खे खयो आहे, असांजे भाउ खे गुज़ारिश आहे त कोर्ट में पेश कयो। उनजो कहिड़ो ॾोह आहे? सिंध सां मोहबत हर माण्हू थो कए, असां बि कयूंदासीं, नौजवान ॿाहिरि कंदा। इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हां हर सिंधी भाउ खे खंभे गुम कयो। असां छा घुरूं था? आज़ादी घुरूं था, आज़ादी घुरूं था, आज़ादी। सलीम सोलंकी जेको शाहरुख सोलंकी जो वाल साहब आहे उन खां पुछंदासीं। ऐं मसइलो इहो, मुंहिंजो छोकिरो 11 बजे टोपीअ जे ॾियारे ही होटल ते चांहि पीअण दोस्तनि सां 11 बजे हथियार बंदि मुंहिंजे छोकिरे मथां कपिड़ो विझी ज़ोरी खंभे खणी विया। उनखे 7 ॾींहं न को थाणे था पुछा, न किथां असांखे अपील कान थी मिले। हर जॻह असां पुछा कई, रुॻो असांखे आसरा मिलनि, आवाज़ थो छुटे, सुभाणे थो छुटे। असांजे मां रुॻो दिलि असांखे आसरा ॾियनि था। अहिड़ो जे शाहरुख केस जा FIR आहे, तव्हां कोर्ट ज़रिए उन हाज़िर कयो न। भई माइट बिट हुन परेशान लॻा पिया आहिनि, को एक्शन गवर्नमेंट कान थी खणे। भई गवर्नमेंट छाजी आहे? गवर्नमेंट ऐं माण्हू कोर्ट ज़रिए उन हाज़िर कोर्ट ते करे न। या कंहिं थाणे तव्हां पुछा करे त शाहरुख NC आहे, FIR दाख़िल आहे, तव्हां कोर्ट ज़रिए उन हाज़िर कयो। भई हुन माउ पीउ परेशान लॻा पिया, सॼे ॻोठ में घर में राज बिटको लॻो पियो आहे। इहो कहिड़ो हिसाब आहे कानून पाकिस्तान जो? भई कोर्ट ते हाज़िर कयो न। महिरबानी करे 24 कलाकनि में जेके छोकिरो
हाज़िर न थियो कोर्ट पोइ असां कहिड़ी सूरत हालत में बाईपास बंदि कंदासीं। आता असांजो भाउ शाहरुख खान सोलंकी चांहि पीअण वियो होटल ते, उन सां गॾु ॿियो दोस्त हो रेवाला हथियार खणी मुंहिंजे भाउ खे वीचारे खे रखियो, हुनखे ब्लैकमेल करे हथियार रखे हुनखां मोबाइल खसे हुनखे बूथ ॿधी ऐं हुनखे अंदरि कार में विधो अथनि। इहो कहिड़ो इंसाफ़ कयो आहे कोर्ट जज साहिब खे, कोर्ट खे, DIG खे, सभिनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे भाउ खे आज़ाद शाहरुख खान खे कयो। कहिड़े ॾोह में ॿधल आहे, को केस हुजे को छा हुजे, मुंहिंजे भाउ खे कोर्ट में हाज़िर कयो। छो न त हाज़िर मुंहिंजे भाउ खे कान्हे, हीअं कोन थींदो आहे जीअं हिननि कयो अचे। मुंहिंजे भाउ खे सिंधियुनि सां सभु कोई प्यार थो करे, केरु नथो करे, सबको प्यार थो करे सिंधियुनि खां। हीअं बेवाजिबी निके सां ग़रीब सां न कइजे। मुंहिंजे भाउ खे आज़ाद कयो, शाहरुख खे आज़ाद कयो मुंहिंजे भाउ खे। मां तव्हांखे हथ थी ॿुधां न्याणी, मां तव्हांखे पहिरें थी पवां पंहिंजी न्याणी, ताजुब त न्याणियूं आहिनि। जज साहिब सुप्रीम कोर्ट मुंहिंजी तव्हांखे अपील आहे, मुंहिंजे भाउ खे आज़ाद कयो, आज़ाद कयो। कहिड़े ॾोह में कयो, कहिड़े ॾोह में साम्राज्य ईअं ई थींदो, हिकिड़ो हिकिड़ो करे माण्हुनि खे खंभींदो वेंदो ऐं असां हिन इंतज़ार में हूंदासीं त अॼु हे खंभिजी वियो आहे, मतां मां आवाज़ उथारियां, मतां मां रोड ते अचां, मतां सुभाणे मां खंभिजी वञा, वरी जॾहिं तव्हांजो वारो ईंदो त ॿियो ख़ामोश रहंदो त मतां मां खंभिजी वञा। पर चवण जो मक़सदु इहो आहे त जॾहिं असां को ॾोह न कयो आहे, असां को धाड़ेल न आहियूं, फोरू न आहियूं, त असांखे ड्रिज छाजो। सिंध असां सभिनी जी माउ आहे, सिंध उहा धरती आहे जिथे अफ़गानी, पंजाबी, बंगाली, बर्मी, सॼी दुनिया जा लोठिया ऐं दहशतगर्द धाड़ेल पलजनि पिया। उहे सवन खूननि में घुरबल बि हिते अयाशूं पिया कनि, वीगो ऐं प्राडो में घुमंदा पिया वतन। पर हिते जेको मिसकिन माण्हू, जेको नौजवान पंहिंजे वतन जी ॻाल्हि करे थो, पंहिंजी धरती जी ॻाल्हि करे थो, पंहिंजे वसीलनि जी हक़नि जी ॻाल्हि करे थो, कंहिंजे रोज़गार जी ॻाल्हि करे थो, उनखे जबरी तौरु खंभे गुम कयो वञे थो। असां सम्झूं था त इहो इन जे करे आहे त असां सिंधी ग़ुलाम आहियूं ऐं पीपल्स पार्टी जेका हमेशह सिंधी क़ौम जे वोटनि ते चूंडिजी इक़्तदार में ईंदी आहे, पर इक़्तदार में अचण खां पोइ उन्हनि खां सिंधी क़ौम विसरी वेंदी आहे। उहे ऐवाननि में वेठा आहिनि, पर हे सभु जो सभु जेके माण्हू हिते वेठा आहिनि, इहे न्याणियूं, इहे ॿाहिरि, इहे इलेक्शननि में उन्हनि खे वोट ॾींदा आहिनि, पर उहे अखियूं पूरियूं वेठा हूंदा, उन मां केर बि तव्हांजी वार करण जे लाइ न ईंदो। असां पाण इहे टार्चर सेल, इहे तकलीफ़ूं सठियूं आहिनि। इंसानु आहे, ॾाढो आहे, सभु शइ बर्दाश्त करे सघे थो, पर हिमत न हारणु खपे। शाहरुख सोलंकी अॼु असां सां गॾु न आहे, पर इनशाला कुझु ॾींहंनि में उहो ज़रूरु असां वटि अचे पुॼंदो ऐं असांखे हिमत करणु खपे, हिकु ॿियनि जो साथ ॾियणु खपे। एहतिजाज जी जेका बि काल ॾियनि था साईं अजन वारा जा, उन जा ॿाहिरि जा मामा या सलीम, त असां सभिनी ॻोठ वारनि खे उन्हनि जो साथ ॾियणु खपे त जीअं शाहरुख सोलंकी बाहिफ़ाज़त वापसि अचे सघे। तव्हां सभु शाहरुख सोलंकी जे किरदार खां वाक़ुफ़ु हो, को धाड़ेल कोन्हे, को मंशियात कोन खपाईंदो हो, को फोरू कोन हो, पुरअमन शहरी हो, पर जेकॾहिं उहो सिंध